नतीजे तौर ते असां सम्झो तक़रीबन सम्झो उस्ताद पर ख़ुशूसी तौर ते सम्झो प्राइमरी उस्ताद तमामु घणी बेचैनी जो इज़्तिराब जो ऐं तकलीफ़ुनि जो शिकार आहे। उन तकलीफ़ुनि बेचैनियुनि जेको आहे गॾिजी हिकिड़ी अहिड़ी हिन रद्देमल खे जनमु ॾिनो आहे जंहिंजो अॼु अमली मुज़ाहिरो हिते थिए। पेटीएल में सभु मुतहद आहियूं, गॾु आहियूं ऐं ख़ासि करे साईं हज शफ़ीउनि जे इंतिहाई मशहूरु आहियां त हू तबियत नासाज़ जे बावजूदि ॻाल्हाइण ऐं उन्हनि खे हलण में इंतिहाई तकलीफ़ उनजी आमद जो मशहूरु आहियां। बुनियादी तौर ते मुंहिंजे उस्ताद अंदाज़ पैगाम आहे, उस्ताद आहे बाबा असां अॻे बि चवंदा हुआसीं त जेल में न हुजूं, इस्पताल में न हुजूं, क़बर में न हुजूं, अचो इस्पताल पंहिंजो जिदोजहद में शरीक थियो ऐं उहा सभिनी नौजवाननि जो जेके बि आहिनि सभिनी भाउरनि भेनरुनि जो जेके काफ़िला अचनि था जल्दी पहुचनि। ऐं असांजो हिकिड़ो ई आहे त जेतिरे ताईं असांजे मुतालबनि जी का अमली तस्वीर हिते असांखे पेश न कंदा, को लेटर कोन ॾींदा त असांजो हीउ धरणो भले तवील थी वञे, डिघो थी वञे, उहो थींदो। ऐं हिन खां जेकॾहिं अञा बि न कयूं त यकीन सम्झो त असांजो ॿियो स्टेप एक्शन कमेटी अॼु हिते मौजूदु आहे, उन ई जे ज़ेर गौर ऑप्शन आहे त थी सघे थो असां बलदियाती चूंडुनि में ड्यूटियुनि जो बाइकाट करियूं, डिस्प्ले सेंटर बंदि करियूं, CPD जेके ट्रेनिंगूं हलनि पियूं असां उन्हनि जो बाइकाट करियूं। उन ई करे असां गवर्नमेंट खे चवंदासीं त हू थोरो संजीदगी जो मुज़ाहिरो करे। अॼु बि हिते सिंध जा उस्ताद जेके निटण उस में आया आहिनि अहिड़ी जून जी शदीद गर्मी में जिथे ही वाह उगाशे पई, हिते ओला निकिरनि पिया, रोड तपे थो, त इन ई जे बावजूदि सम्झो त तव्हांजी इहा गर्मी असांजे हौसलनि खे नथी रोके सघे, तव्हांजी इलाइक़े न करे सघंदी। सिंध जो उस्ताद जॾहिं उथियो आहे उहो पंहिंजा हक़ वठण वापसि थियो आहे, अॼु बि इनशाला उहा रवाज बरक़रार। सर इहो मुतालबा जेके आहिनि मुख़्तसिर तौर ते माना जेकी 5-6 इन्हनि खे थोरो रिपीट करो। असांजो सभ खां पहिरीं मुतालबो इहो आहे त जेका अपग्रेडेशन आहे उहा सिंध जा 22,880 प्राइमरी टीचर अहिड़ा आहिनि जेके 14 स्केल खां हेठि कमु कनि था। उन्हनि सभिनी खे हिक ई वक़्तु जेके आहिनि 14 स्केल में अपग्रेड कयो वञे। अपग्रेडेशन जेका आहे उहा असांखे 24 फरवरी 2021 खां ॾिनी वञे, जंहिं ॾींहं ते हिननि रिक्रूटमेंट पॉलिसी ठाही हुई, जंहिं तहत हिननि उन पॉलिसी तहत चयो त असां पंहिंजो टीचर्स खे सर्विस कैरियर तौर ते हिकिड़ो नओं सर्विस सर्टिफिकेट पेश करियूं था, पर उहो ॾींहुं अॼु दिन असांजा प्रमोशन कया विया, न असांखे अपग्रेडेशन ॾिनी वई। त असां खां पोइ जेके भर्ती थिया आहिनि नौजवान असां उनको वेलकम करियूं था, सिस्टम में आया आहिनि, पर उहे जेकॾहिं असांजे उन ई उस्ताद खां जंहिंजी 21 साल सर्विस आहे उन खां 14 स्केल में सीनियर ॾे त हीअ वॾी डिस्क्रिमिनेशन आहे, हीअ वॾो इम्तियाज़ी कानून आहे। उन ई करे असांजो मुतालबो आहे त अपग्रेडेशन त मिलंदी ई मिलंदी, पर अपग्रेडेशन 24 फरवरी घटि में घटि 24 फरवरी 2021 खां जंहिं ॾींहं ते हिन जी पॉलिसी जो इजरा थियो उन तारीख़ खां जेको आहे असांखे अपग्रेडेशन कई। ॿियो असांजो मुतालबो आहे त 2001 खां वठी हिन महिल ताईं जेके बि उस्ताद उहे प्राइमरी जा हुजनि, सेकेंडरी जा हुजनि, PhD, JST, सभु उस्ताद 50,000 जे लॻभॻि उन्हनि जो अंग आहे, उन्हनि खे डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट खां रेगुलर कयो वञे। गवर्नमेंट या फाइनेंस डिपार्टमेंट गवर्नमेंट खे हीअ ॿुधायो आहे त इन्हनि खे रेगुलर कंदासीं त वॾो ह्यूज फाइनेंशियल इम्पैक्ट पवंदो। ऐं दावा सां चवां थो असांखे विहारनि जेकॾहिं रुपयो बि इन्हनि ते ख़र्च थिए त असां हिन मुताबिक़ हथु खणी वेंदासीं। छो त तव्हां टियों ॾींहुं बि लेटर कढियो, अॻु में बि लेटर कढियो, ड्यूरिंग द कॉन्ट्रेक्ट पीरियड तव्हां एनुअल इंक्रीमेंट ॾियो था इन्हनि खे। जॾहिं एनुअल इंक्रीमेंट ॾियो था उहे खणनि था त वधि में वधि हिन महिल उन ते कंहिं बि क़िस्म जो को बि हिकिड़ो रुपयो बि इम्पैक्ट कोन पवंदो। सीनियरिटी काउंसिल जी 3 पर्पज़ जे लाइ, सीनियरिटी जे लाइ, नंबर 2 प्रमोशन जे लाइ, नंबर 3 प्रमोशन जे लाइ। त इहा सीनियरिटी जेका आहे कैलकुलेट कई वञे डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट। असां त फाइनेंशियल बेनिफिट अॻु में ई खणूं था, उन करे इहा ग़लति जेका आहे तस्वीर पेश कई वई आहे ख़ासि करे वज़ीर आला जे साम्हूं भई इहा शइ कंदासीं वॾो इम्पैक्ट पवंदो। हाणे बि जेको आहे असांजे एप्लीकेशन ते जेका समरी लॻाई ऑब्जेक्शन लॻाया विया आहिनि उन में हिकिड़ो इहो आहे त ह्यूज अमाउंट जेको आहे इन में इन्वॉल्व थींदो। असां कैलकुलेशन करे अॻे बि ॾिनी आहे, हाणे बि चई आहे, असां फाइनेंस डिपार्टमेंट जे एक्सपर्ट्स खे दावा सां चऊं था त टोटल जेके असांजा उस्ताद आहिनि 23,000 जंहिंखे असांखे अपडेट करिणो पवंदो, इन्हनि ते 51 करोड़ 92 लख रुपया जेके आहिनि इहा असांजी मार्च जी कैलकुलेशन आहे, बल्कि फेबरवरी जी कैलकुलेशन आहे। उन खां पोइ सिंध यूनिवर्सिटी वारनि उस्तादनि खे टाइम स्केल मिलियो आहे, हू 12 में अची विया आहिनि। त अञा जेको आहे इहो फाइनेंशियल इम्प्लीकेशन जेका आहे उहा घटिजी वेंदी, वधंदी कान। छो त अॻे 9 खां असां 14 में कई हुआसीं, हाणे 12 खां 14 में कंदासीं। त नतीजे तौर ते अञा इहा जेका जीअं जीअं हीअ थींदो वेंदो
तीअं हिननि जो इम्पैक्ट सरकार ते घटि पवंदो ऐं तव्हां हुन पासे जेके आहिनि 29,000 पोस्टियूं जेके आहिनि तव्हां तय कयूं त असां अपॉइंटमेंट कंदासीं। हींअर तव्हांजी उहा अपॉइंटमेंट जी जेका आहे उहा फिगर रिक्रूटमेंट जेका मौजूदु आहे उहा 33,000 खां वधी वई आहे। त तव्हां 29,000 जी जेका फिगर ॾिनी उन ई ते तव्हां चयो त 2 अरब 45 करोड़ रुपया ख़र्च था अचनि ऐं असांजा 51 ऐं उन्हनि में बि असां चयोसीं त एतिरा नथा अचनि, बिल्कुलु उन में बि 1 अरब 90 करोड़ जे लॻभॻि अचनि पिया। बाक़ी